तकरीब में शरीक थींदड़ असांजो अदड़ियूं अमड़ियूं अल्लाह ताला तव्हां सभिनी जी ऐं मुंहिंजी हाज़िरी खे क़बूल फरमाए। इंसान जे अंदर चार निस्बतूं आहिनि। एक तो इंसान जानदार आहे जेके चवंदा आहियूं असां हैवानियत, जे ॿिया जानवर आहिनि, पखी परिंदा आहिनि, साहदार आहिनि, ये इंसान भी एक जानदार आहे। ॿियो इंसान में आहे मलकियत। जे मलाइकन में इबादत आहे, तकदीस आहे, ये इंसान जे अंदर ॿी शइ आहे मलकियत, इबादत। टी आहे इंसान जे अंदर खिलाफत। इंसान में टे नंबर ते खिलाफत। अने टिनी का पहिरियां इंसान जे अंदर चौथी शइ थो नियाबत। इंसान में ये चार शयूं आहिनि। नियाबत कंहिंजी तो ही इंसान मुसलमान ही नबियन जो नायब आहे और खास करे सैयदुल अंबिया जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नायब आहे। हाँ ये चार शयूं आहिनि इंसान जे अंदर। तेकर इंसान चूंकि जानदार आहे, इन करे इंसान के पंहिंजियूं ज़रूरियात जो इंतजाम भी करणो आहे, खाइण जो, पीअण जो, रहण जो, लटे कपड़े जो, जेकी भी ज़रूरियात इंसान जो आहिनि। चूंकि इंसान जे अंदर हैवानियत भी आहे, जानदार भी आहे, सावरी शइ आहे जे ॿियनि जानवरनि में आहे। इंसान के इन्हनि शयुनि जो भी इंतजाम करणो आहे। पर जानवरनि में इंसान में हिकिड़ो फ़र्क़ु आहे। खाइण पीअण जानवर में भी आहे, खाइण पीअण इंसान में भी आहे, पर जानवर ते का पाबंदी ना है, इंसान ते पाबंदी है। जानवर जे लाइ हलाल हराम जो तस्वुर कोन्हे, इंसान जे लाइ हलाल हराम जो तस्वुर आहे, पंहिंजे पराए जो तस्वुर आहे। इंसान जे अंदर जेकी भी ज़रूरियात आहिनि ये इंसान के करणा आहिनि, पर उन पे पाबंदी आहे। जानवर जे लाइ भी ये सभु शयूं ज़रूरी आहिनि, जेको न कबियूं त जानवर न बचंदो। खाइण पीअण जो इंतजाम, उनके रहण जो, थद का बचाव जो, गर्मी जो बचाव जो, सब, पर उन ते का पाबंदी ना है अल्लाह जे तरफा काई भी काने। ॿियो आहे इंसान जे अंदर अल्लाह से रखियो आहे मलकियत। जे मलाइकन में आहे तो उहे इबादत कन, इंसान में अल्लाह से इहा शइ रखी आहे तो उहे मां अल्लाह जी इबादत कर। फरिश्ता भी इबादत कन, इंसान भी इबादत करे, पर बिन्हीं जी इबादत में फर्क आहे। फरिश्ता इबादत कन, पर उहे पंहिंजी इबादत करण में पंहिंजे मथां उन जो को दबाव कोन्हे, पाण खे तकलीफ़ ॾेई करे इबादत न कंदा। छो तो उन्हनि में का ख्वाहिशात आहे कान, न उनखे थक थिए, न उनखे निंड अचे, न उनखे बुख लगे, न उनखे वंज लगे। पर यो इंसान थके होंदे भी हाने अल्लाह जी इबादत करे, नमाज पढ़े, निंड जी ख्वाहिश भी अथस, पो भी उथी करे अल्लाह जी इबादत करे, बुख उन भी अथस, पर पो भी रोज़ो रखे, माल सां मोहब्बत भी अथस, पो भी ज़कात ॾे, पो भी हज करे, नफ्स भी रखियल अथस, पर पो भी ॿिए खे माफ़ करे, पो भी सब्र करे।
यानी हिन जी इबादत अहिड़ी आहे जेको पंहिंजे मथां दबाव विझी करे पियो इबादत करे ऐं फ़रिश्ते जेके इबादत आहे पंहिंजे मथां तकलीफ़ वरी करे इबादत न कंदो आहे। फ़रिश्ते खे इबादत करण में तकलीफ़ न ईंदी आहे। मालूम त इबादत इंसान जे में भी आहे, फ़रिश्ते में आहे, पर इंसान जी इबादत अफ़ज़ल आहे। हाणे जॾहिं इहो इंसान इनमें इबादत आई, पंहिंजी ज़रूरियात भी अल्लाह जी पाबंदी में, नबी जी पाबंदी में पूरा कयईं, वरी इबादत भी पंहिंजे नफ्स ते दबाव विझी इबादत भी कयईं। हाणे इहो इंसान, हाणे इहो नबियनि जो नाइब आहे, हाणे इहो नबियनि जो नाइब आहे, इहो पंहिंजे पैगंबर जो मुस्तफ़ा जो नाइब आहे। हाणे जॾहिं इनमें नियाबत अची वई त हाणे इहो इंसाननि जो उहो रहबर आहे जंहिंखे अल्लाह चयो हाणे तूं नबियनि जो नाइब त थिए, पर हाणे मां अल्लाह जो तूं ख़लीफ़ो बि आहीं। हाणे के ख़िलाफ़त बि मिली वई, अल्लाह जो ख़लीफ़ो आहे। पर इहो ख़िलाफ़त ताईं पहुचो थो कीअं? अवल तो दुनिया की ज़रूरियात पंहिंजूं जॾहिं पूरियूं करे पोइ भी पाबंदी सां, वरी इबादत करे पंहिंजे नफ्स ते पूरी तकलीफ़ विझी करे दबाव विझी करे इबादत करे, वरी हाणे इहो वञी नबी जो नाइब बणियो। जॾहिं इहे टे कम थी वयसि, हाणे इन खे आला लक़ब मिलियो, हाणे इहो अल्लाह जो ख़लीफ़ो आहे। इन जाइलुन फिल अर्ज़ ख़लीफ़ा, अल्लाह जो ख़िलाफ़त। तो असां के बुज़ुर्ग जी ख़िलाफ़त चवंदा हुआ फलाणे जो ख़लीफ़ा मुजाज़ आहे, फलाणे जो ख़लीफ़ा मुजाज़ आहे, चवंदा हो न बा फलाणे बुज़ुर्ग जो ख़लीफ़ा मुजाज़ आहे। पर हाणे इहो इंसान जॾहिं इहो इहे कम टे करे थो अचे, हाणे इहो वञी अल्लाह जो ख़लीफ़ा मुजाज़ बणियो, अल्लाह जो ख़लीफ़ो बणियो। हाणे मूंखे ॿुधायो इंसान जो केॾो मक़ाम थी वियो, जो इंसान एॾो त अशरफ थी वियो, एॾो त आला थी वियो जो वञी अल्लाह जो ख़लीफ़ो बणियो। पर जेको अल्लाह जो ख़लीफ़ो हूंदो आहे, उन ख़लीफ़े बणजण जो मक़सद कहिड़ो आहे? अब उहो अल्लाह जो जेको ख़लीफ़ो उहो हूंदो आहे जंहिंजे अंदरि उहे कम हुजनि, सभु त न पर कुझु उन में उहे कम हुजनि जेके अल्लाह में सिफ़तूं आहिनि, उहे कोशिश करे उन सिफ़तनि जो मज़र बणिजे, उहे सिफ़तूं हुन में अचनि, तॾहिं अल्लाह जो ख़लीफ़ो बणिबो। कीअं? अब अल्लाह जी सिफ़त आहे रहम न, हाणे इहो अल्लाह जो ख़लीफ़ो तॾहिं बणिबो जॾहिं में रहम अचे। अल्लाह जी सिफ़त आहे त अल्लाह सतार आहे, अल्लाह इंसाननि खे जे ऐबनि खे ढकींदो आहे। हाणे इहो अल्लाह जो ख़लीफ़ो इंसान तॾहिं बणिबो जॾहिं में सतारी अचे, जॾहिं ॿियनि जा ऐब ढके। अल्लाह जी सिफ़त कहिड़ी आहे त अल्लाह ताला जे अंदरि अल्लाह रहमान आहे, अल्लाह मेहरबान आहे, अल्लाह जल्दी बाने ते रहम कंदो आहे, अल्लाह मेहरबान आहे। हाणे इहो अल्लाह जो ख़लीफ़ो इंसान तॾहिं बणिबो जॾहिं इन खे अल्लाह जे मख़लूक ते रहम अचे। हाणे जेकॾहिं को अहिड़ो ख़लीफ़ो बणिजे जंहिंखे अल्लाह जे मख़लूक ते रहम न अचे, चए इहो अल्लाह जो ख़लीफ़ो न आहे। हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबा किराम ये उहे हुया जेके पंहिंजे नबी जा नायब भी हुया ऐं जेके ख़िलाफ़त ते अची करे आया, ये ईअं सम्झो अल्लाह जा ख़लीफ़ा भी हुया। हज़रत अबू बकर पहिरियों इहो अल्लाह जो ख़लीफ़ो आहे। आम त ईअं ॿुधाओ न पैगंबर जो ख़लीफ़ो, हाँ पैगंबर जो ख़लीफ़ो, पर जेको पैगंबर जो ख़लीफ़ो आहे उहो अल्लाह जो ख़लीफ़ो आहे। पैगंबर जो नायब आहे, अल्लाह जी ख़िलाफ़त मिलियल अथसि उनखे। हज़रत उमर आहे, हाणे इहो पैगंबर जो नायब आहे, पर इहो ख़लीफ़तुल्लाह फिल अर्ज़, इहो अल्लाह जो ख़लीफ़ो आहे। पोइ इहे ख़लीफ़ा उहे बणिया जिन में उहे जेके अल्लाह कम सम्झाया उहे उन्हनि में हा, अल्लाह रहम सम्झायो इन्हनि में रहम हो, अल्लाह ताला सतारी सम्झाई इन में सतारी ही, अल्लाह ताला आदिला, अल्लाह इंसाफ कंदड़ा, चो इन्हनि दुनिया में इंसाफ भी करे ॾेखारे।
तंहिंखे यादि रखो इंसानो तव्हां असां जेकॾहिं पंहिंजे खाधे पीते जो इंतज़ाम कयूं पिया इहे पंहिंजे ज़रूरियात पूरा कयासीं हाणे जॾहिं के इबादतूं कयूं पिया निमाज़ रोज़ा हाणे इहा असां पंहिंजी इबादत कईसीं मलिक की सिफ़त जे करे ऐं उन खां बाद में हाणे जॾहिं इबादत तो असांजी पूरी पूरी थी वई पोइ हाणे इहो इंसान वञी नबी जो नाइब बणिबो आहे पोइ जॾहिं नबी जो नाइब बणियो हाणे अॻिते वधी करे अल्लाह जो ख़लीफ़ो बणिबो पर ख़लीफ़ो बणिबो केरु नबी जो नाइब बणिबो केरु जॾहिं उन जे अंदरि उहे सिफ़तूं अचनि हाणे जेकॾहिं कंहिं इंसान खे अब अल्लाह जे मख़लूक ते रहम न आयोसि न मिसकीन ते रहम आयोसि न के ग़रीब ते रहम आयोसि न के पाड़े वारे ते रहम आयोसि न पोड़े ते रहम आयोसि न अबे अम्मा ते रहम आयोसि हाणे इन में अल्लाह वारी सिफ़त वारो मज़हर इहो कोन्हे उहा रहम वारी शइ हिन में कोन्हे हाणे इहो न नबी जो नाइब आहे न अल्लाह जो ख़लीफ़ो आहे वते पे माण्हुनि जा ऐब ॿुधाईंदो हुते ॿुधाईंदो हुन जा ऐब ॿुधाए हुन जा ऐब ॿुधाए हाणे इन इंसान खे पोइ भले छो न उहो मौलवी हुजे पोइ छो न पाण खे पीर सॾाए छो न पाण खे मुर्शिद सॾाए पर न इहो नबियुनि जो नाइब आहे न अल्लाह जो ख़लीफ़ो आहे छो त हिन में उहे सिफ़तूं ई कोन्हनि न हीअ त वते त माण्हुनि जा ऐब ॿुधाईंदो हिन में त सतारी आहे कोन जे हिन में सतारी हुजे त पोइ हुनजे लाइ छा आहे जे रहम हुजेसि तुंहिंजे लाइ छा आहे हदीस पाक में लफ़्ज़ आया जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इरहमु मन फिल अर्ज़ि यरहमुकुम मन फिस समाई ओ कमा क़ाल नबी पान फरमायो ज़मीन वारनि ते रहम कयो त तव्हां ते आसमान वारो रब रहम कंदो मुस्लमानो तव्हां असां का रहम हलियो वियो तव्हां नबी जा नाइब कीअं बणबो अबे ते रहम न आयो अम्मा ते रहम न आयो पोढ़ा थी विया गरीब मिस्कीन ते रहम न आयो यतीमन जो माल खादो वियो रहम न आयो इमामुल अंबिया फरमाओ मर रहिमा रोहिमा फरमाओ जे अल्लाह जी मखलूक ते रहम कयो उन्हीं ते अल्लाह रहम कंदो अटल फैसलो आहे साहब मल्ला यरहमु ला युरहमु फरमाओ जे मखलूक ते रहम न कयो उन्हीं ते अल्लाह रहम न कंदो जो नबी जो नाइब उहो बणबो आहे चो अल्लाह जो ख़लीफ़ो उहो बणबो आहे जंहिंमें उहे सिफ़तूं अचनि उहे ख़सलतूं अचनि जेके अल्लाह सम्झायूं अल्लाह जे नबी सम्झायूं उन सिफ़तुनि जो मज़हर असां त ईअं तकड़ में चई वठंदा आहियूं अल उलमा वरसतुल अंबिया हदीस आहे सची आहे अंबिया जा वारिस उहे असां जहिड़ा उहे वारिस उहे नाइब आहिनि मुसलमानो नाइब नबियुनि जो उहो बणबो ख़लीफ़ो ओ बणबो जंहिंमें नबियुनि जेके सिफ़तूं सम्झायूं उहे अचनि चो जने अल्लाह जो ख़लीफ़ो बणबो आहे चो उन्ही जा अख़लाक सुहिणा हूंदा आहिनि असां ॾिठो असांजा अख़लाक छा आहिनि हिकिड़ो मसलो सम्झायांव उहो मसलो सम्झो अॼु कहिड़ो हीअ जेका दीन खे तरक़ी पहुती इस्लाम दुनिया जे कोने कोने कुंड कुंड ते पहुची वियो इहो की पहुतो आहे छा सां पहुतो अॼु मसलो सम्झो मतां सम्झो तलवार सां दीन तरक़ी कई जंगियुनि सां दीन तरक़ी कई दुनिया में इस्लाम फैलियो जंगियुनि सां चो जंगियूं त मजबूरी हुयूं काफ़िरनि जो हमलो कयो त दिफ़ा त कजे न मां लफ़्ज़ कहिड़ा थो चवां पूरी तारीख़ जे अंदर एक इंसान भी न मिलदो जे तलवार जे भव जे करे जंग जे भव जे करे मुसलमानन जी तलवार जे करे मुसलमानन जे जंग जे करे
दुश्मन उहो मुसलमानन का खौफ करे ऐं कलमो पढ़ी मुसलमान ते हो जे पूरी इस्लाम जी तारीख में एक भी मिसाल ना आई एक भी न थव हाँ ईअं थियो कीअं खोड़ अहिड़ा मुनाफिक हा जेकर असुल इस्लाम जो जेको रूह आहे असल ओरिजिनल इस्लाम दीन जेका अॼोका असां मुसलमान उहे सम्झी वठूं ऐं असां ॿोली सम्झाए सघूं अलाए केतिरा मसाइल हल थी वञनि ख़ुदि ब ख़ुदि ईअं थियो त मुनाफिक हिकिड़ा वो मुसलमान अब मुनाफिक मुसलमान सदबो मुसलमान रहा ना मुनाफिक तो होया उहे तलवार जे भौ जे करे जंग जे भौ जे करे कलमो पढ़ी पाण के मुसलमान सदायूं पर उहे मुसलमान न हा हिक भी एड़ो शख्स ना है जे मुसलमान जे तलवार जे भौ जे करे जंग जे भौ जे करे ओ कलमो पढ़ी करे मुसलमान थियो जे जो जेकरे मुसलमान थिया आहिनि चो सहाबा जे अखलाक सां मुझे पैगंबर जे अखलाक सां पर जे चंगन में ॾिठूं त अल्लाह जी मदद की थी अचे मुसलमानन सां अल्लाह जी मदद के ॾिसी करे त मुसलमान थिया जो हक जी सदाकत के ॾिसी करे त मुसलमान थिया ओ नबी ऐं सहाबा जे अखलाक के ॾिसी करे त मुसलमान थिया पर तलवार ऐं जंग जे भौ जे करे हिक भी शख्स मुसलमान न थियो पूरी तारीख में एक भी ना है को मिसाल पे मुसलमानों पांजा अखलाक पैगंबर वारा रखो पांजा अखलाक सहाबा वारा रखो दिसो त दीन की थो तरक्की करे किरदार असांजा उहा आहिनि अखलाक असांजो आहिनि को असांजी तलवार जो भोग को मुसलमान थींदो असांजे मार जो भोग मुसलमान थींदो जे पहिरियां थियो आहे तुंहिंजी का मिसाल ॾेखारियो या त कंहिं जंग में अल्लाह जी मदद ॾिसदा वया समझी वया त आहिनि त थोरा पर अल्लाह जी मदद इन्हनि सां गॾु हथियार भी कोन थन पर अल्लाह जी मदद थन सवारी भी न थन पर अल्लाह जी मदद थन ताकत न थन पर अल्लाह जी मदद थन ओनी मदद अल्लाह जी के ॾिसी करे कलमो पढ़दा मुसलमान थींदा विया मुझे पैगंबर जे अखलाक के ॾिसी करे मुसलमान थींदा विया सहाबा जे अखलाक के ॾिसी करे मुसलमान थींदा विया ओ मुसलमानो याद रखो अल्लाह जो कसम जे करे इस्लाम वधदो दीन वधदो मुझे पैगंबर जे अखलाक के सहाबा जे अखलाक ऐं जिंदगी के अपनाईंदो त इस्लाम वधदो बाकी कुछ भी कयो तव्हां तलवारूं खणो बंदूकूं खणो हथियार खणो इन सां माण्हू मुसलमान थींदा मरदा सही कतल थींदा माण्हू मरी वेंदा जेको मरी वियो कुफर में उनखे जहन्नम में पहुची वेंदा लेकिन मुसलमान न थींदा जन्नत में न ईंदा जन्नत में तॾहिं अथनि जॾहिं मुसलमान था थियनि न तंहिं करे यादि रखो पहिरियां दावत थो ॿिली माण्हुनि खे दीन समझायो दावत ॾियोनि उन खां बाद में इबादतूं कयो मलकी सिफ़त ते अमल करे उन ते इबादत कयो हाणे अची करे 3 नंबर ते नबी जा नायब बणजी वञो हाणे पंहिंजे अंदर उहे अखलाक पैदा कयो जेके नबियनि समझाया नबियनि जा नायब बणजी करे हाणे अल्लाह जा ख़लीफ़ा बणजी वञो बाकी जे तू आदा पान के सुधारियूं कुछ कोन जहाद जहाद क्यों था लेकिन जहाद कॾहिं कबो आहे कहिड़े वक़्त में कबो आहे कहिड़े मौके ते कबो आहे सुमामा बादशाह है काफिरा सुमामा बिन आसाल काफिरा पंहिंजे मुल्क जो बादशाह हुआ सरदार आहे एक रिवायत में तो बादशाह हुआ ॿी में त पंहिंजी क़ौम जो सरदार हो
साहबा जंग कई, जंग जो कयूं तो बादशाह भी खणी कैद कयूं ॿधऊं। छा वजह हो, कहिड़ी ताक़त थी, सम्झो सही। उहे सहाबा जन के खाइण जे लाइ पेट भर भी खाधो न हो, जिनजे हथन में हथियार भी कोन हा, उनजी अफरादी कुवत के चंद हिकड़ा माण्हू मुकाबले में अलाए केतिरा हा। पर ॾिसो अल्लाह जी मदद की आई, बादशाह भी कैद पिया थियन, सरदार भी कैद पिया थियन। सुमामा के कैद करे अची करे साहबा मस्जिद नबवी जे ठुल सां ॿधो। बादशाह ॿधो पियो, शइ कहिड़ी? असल गाला असल दीन को या तो को समझाए न तो सके, या को समझे तो वरी को ज़हन समझण लाइ तैयार ही ना है। दिल के खोले करे का गाल ते समझे का कुरान जी। सुमामा गिरफ्तार थी हो, मस्जिद नबी सां ॿधो पियो, कैद थी आयो। हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद में आया। मुझे साईं सिर्फ हिकिड़ो लफ़्ज़ फरमायो, कैफ हालुका या सुमामा, काफिरा कैद थियो पियो। मुझे इमामुल अंबिया फरमायो, कैफ हालुका या सुमामा, सुमामा छा हाल आ? जो काफिर हो, कैदी हो, मुझे मुस्तफा गारियूं न ॾिनियूं, मुझे मुस्तफा झिणक न ॾिनी, मुझे इमामुल अंबिया ते तनकीद न कई, बस अची करे इएं फरमायूं, कैफ हालुका या सुमामा, सुमामा छा हाल आ? बुखारी शरीफ में हदीस आहे। जेकर को आलम सही गाल जेकर आज कोई करे थो त एड़ो फितने जो दौर थी वियो जो उनी जी सही गाल के को ॿुधण लाइ तैयारी कोन। हाणे ओ सुमामा जवाब छा थो ॾे, ॿुध मुंहिंजे हुजूर के जवाब छा थो ॾे। सुमामा तो जवाब रे, ऐ मोहम्मद इन तक़तुल ज़ादम मिन व इन तुनइम ज़ा शुक्रिन। ऐ मोहम्मद जेकॾहिं एहसान करे छॾे ॾींदे ते एहसान गाईंदो माए, पर व इन तक़तुल ज़ादम मिन, जेकॾहिं मूंखे माराईंदे त मुंहिंजी भी क़ौम आ, बिरादरी आ, उन्ही जो पलांद जरूर थींदई। कैदी आ, ॿधो पियो आ, धमकी कहिड़ी थो ॾे। इन तक़तुल ज़ादम में, जेकॾहिं मूंखे माराईंदे त बदिलो थींदो ई, पलान थींदो ई। अॼुकल्ह मौलवी हुजे त अवल त 100 गार गणी ॾियां सां मां, ॿधो पियो आ, वरी बकवास कहिड़ी थो करे, माना कुत्ता। सची ॿुधायो, न चऊं सा ग़लति थो चवां। सुमामा ये लफ्ज़ चया, या मोहम्मद इन तुनइम ज़ा शुक्रिन व इन तक़तुल ज़ादम मिन। बस मुझे साईं लफ्ज़ ॿुधी करे कुछ भी जवाब न ॾिनो, मुंहिंजा साईं ख़ामोशी सां हलिया विया। ॿियो ॾींहुं थियो, मुंहिंजा इमामुल अंबिया वरी उन्ही का हाल पुछी रहिया आहिनि, कैफ हालुका या सुमामा, सुमामा हाल कीअं आ? शायद पैगंबर इन करे पुछी रहा कि कैदी तो जरूर आ, काफिर तो जरूर आ, पर मतानी के का तकलीफ होती हुजे, का खादे जी तकलीफ आ, का पीण जी तकलीफ आ, मता का तकलीफ होती हुजे। मुझा साईं उन्हीं काफिर सां भी सोनो सलूक करे फरमाइन ता, कैफ हालुका या सुमामा, सुमामा हाल चाहे। वरी बेरी भी जवाब इहो तो दे, ओ मोहम्मद इन तुनइम ज़ा शुक्रिन व इन तक़तुल ज़ादम मिन। मोहम्मद जेकॾहिं एहसान कंदे त एहसान गाईंदो माए, जेकॾहिं माराईंदे त पलांद कंदो माए। मुंहिंजा पलांद कंदे पोयां। ॿियो ॾींहुं बि थियो, टियों ॾींहुं थियो, मुंहिंजे साईं ईअं फरमायो, ये जवाब सागो तरे रगवाई बिटिया। मुझे इमामुल अंबिया फरमायो, इन्हीं सुमामा के छड़े दियोस, आजाद क्यों।
हिकमत केड़ी भला पहिरीं नी हुजूर फरमाए ना आजाद थी वन ये छड़नो ही हुयो ओ मुसलमान आओ चो मुझो रब भी हिकमत वारो आ मुझो मोहम्मद करीम भी हिकमत वारो आ पर मुझे मोहम्मद के मञण वारो ता असा का हिकमत हली वई मुझो मुस्तफा तो उहो आ जिंजल अल्लाह फरमाओ लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयाती व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन। ओली ज़ाबाव कने लफ्ज़न ते इन ते गौर भी कयो तो वायो अलिमुल किताब भी अची हो वायो ज़कीहिम भी अची हो वायो अलिमुल किताब वाले हिकमत छा है वो तो समझायो कुछ छा है जो मुझो रब भी हिकमत वारो मुझो मुस्तफा भी हिकमत वारो ओ तो असा का हिकमत वारो दर्स हलियो वयो तो असा के ओ अंदाज मुस्तफा वारो न आयो तो असा जे गलत दीन समझाइण जे करे जो हजारे मानो अज जहन्नम में वनी रहा आहिनि अखियुनि सां ॾिसी रहा हो टोलन जा टोला जहन्नम में वनी रहा आहिनि अल्लाह जो कसम क़यामत ॾींहुं अल्लाह जे साम्हूं बीहो मुसलमानो ख़बर पइजी वेंदव तो असा जे किरदार जे करे केतिरा माण्हू जहन्नम में वनी रहा आहिनि। देर न आहे अच्छा करा तो पोइ ज़ाहिर थींदा न जो वार कुराइंदड़ चइबो हजम ॿुधाए त मुंहिंजे मथे ते अच्छा केतिरा आहिनि चई बी ॼाण साम्हूं किरी अची ख़बर पइजी अच्छा केतिरा आहिनि कारा केतिरा ॼाण आयो क्या मजूरी तॾहिं त अल्लाह फरमायो ओ नेकी कंदड़ो ॿुधो ओ दीन जो कम कंदड़ो ॿुधो ये मुझे वाइस ही अवाम के बुधायो जे रिकॉर्डिंग थी थी त असांजे तालिबन उलमा के भी बुधायो इन करे न त मां उनजी इस्लाह कयां मत मां गलत तो ॻाल्हायां त मुंहिंजो इस्लाह थी वेंदो तॾहिं त अल्लाह कुरान में फरमायो वयहसबूना अन्नहुम युहसिनूना सुना अल्लाह फरमायो खोड़ अहिड़ा माण्हू आहिनि जेके पंहिंजे गुमान में समझदा आहिनि असां त वॾो कमु भलो करे रहिया आहियूं असां त ॾाढो सुठो कमु करे रहिया आहियूं वयहसबूना अन्नहुम युहसिनूना सुना पर अल्लाह वटि भलो कमु न हूंदो अथनि पंहिंजी ख़ुशफ़हमी में हूंदा आहिनि चओ भलो कमु उहो थींदो जेको मुंहिंजे मुस्तफ़ा जे तरीक़े ते हूंदो मुंहिंजे मुस्तफ़ा जे सहाबा जे तरीक़े ते हूंदो चओ अल्लाह वारनि बुज़ुर्गनि जे तरीक़े ते होंदो जो उहो ही नेकी जो कम था इना ते जंहिंखे तूं असां नेकी सम्झो त नेकी थी वियो इना अॼुकल्ह दौर इहो आहे त हर हिकु पंहिंजी ॻाल्हि ते पाण आशिक़ थी बीठो आहे बसि जे मां चवां थो बसि ईअं सही आहे अरे हीउ तोखां वॾड़ो आहे वरी इल्म में बि वॾड़ो थी उमिरि में बि वॾो थी अरे भेण छोरा तूं पढ़ियो आहे इहो तुंहिंजो उस्ताद थी भेण जिनके केड़ी खबर छड़ माथो समझा बीठो तो हर काहे कुर्मिया वो तो बीठो अज इन दौर में आलम के समझाए साडे सही ता की केड़ी खबर मौलवी साहब असा की खबर आ ना मुल्क में चाहत होते बीठो हर तो काहे जमीन में सजूरी गा तो करे माल तो चारे इन दौर वो तो चवे आलम हर एक पांजी सोच में गरका जे तो बस मां ही सही बस मां ही सही मुझे साईं फरमायो जब क़यामत करीब थी फितने जो वक्त थींदो ईअं थींदो कहिड़ा लफ़्ज़ चवां बुद्ध 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 कन खोलियो मत चो असांखे उलमा न सम्झायो फरमायो जॾहिं अहिड़ो दौर अची वञेव त पोइ तो असांखे छा करिणो आहे कहिड़ो दौर जॾहिं हर हिकु माण्हू चवे त बसि जेको मां सोचियो आहे उहो सही आहे ॿिए जी ॻाल्हि ॿुधण लाइ तयारी न आहे उन वक़्त में छा करिणो आहे उहा ख़बर अथव उनमें पंहिंजो फिक्र कयो हाणे तहां बी अवाम जो फिक्र त तहां कयो पर एड़ी फितने जी लहर में मुझे मुस्तफा फरमायो त पंहिंजो फिक्र कयो मतलब तहां लुड़ी वञो
ॿुधाई हदीस मुबारक। मुझे इमामुल अंबिया एक सहाबी के फरमाए रहे आहिनि, बुध मुझे मुस्तफा सही जा लफ्ज बुधो, मां हदीस मुबारक जा लफ्ज बुधाया है। मुझे साईं फरमायो इज़ा रअयता हवम मुतबआ व शुहम मुता व दुनिया मुसरता व इजाब कुल्ल ज़ी रअयन बिरअयही फअलैका बिखासत नफ्सिका वदअनका अमरल आमा औ कमा काल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पापा जे बयान में तकरीबन कोशिश कंदो घंटो 2 घंटा 3 घंटा जाते बयान कंदो आ त मां या आयत पढ़ी या हुजूर हदीस पढ़ी माना कंदो आ पो भी मुते मानू काढ़े वेठा। अरे पढ़ा त हदीस तो पूछो काढ़े वेठा। आम मानू तो वेठो अजीन तौर मौलवा के समझाए। माना बुधाया मुझे सही करे लफ्ज़ फरमाया, फरमायो जरे एड़ो दौर अचेव, जरे एड़ो वक्त अची वनेव, इज़ा रअयता हवम मुतबा, जरे मानू के दिसो त मानू पंज नफ्स जा मुरीद बनजी वया आहिनि। अल्लाह दा तवज्जो ना है, अल्लाह जे नबी ना तवज्जो ना है, बस जेको नफ्स चवेन तो इए करे था ऐं फरमाओ जने मानन में ता के बियो कम नजर अचे व शुहम मुता पार फरमो जने मानन में ता के नजर अचे ही दौलत जा हरीस हैं। रात जो भी फिक्र दौलत जो आ, दी जो फिक्र भी दौलत जो आ व शुहम मुता पार फरमो जने एड़ो दौर अची वनेव, एड़ो जमानो अची वनेव, मानन जे दिलन में छड़ो दौलत जी मोहब्बत आ, दौलत जो हिरसा। ऐं मुझे साईं फरमाओ व दुनिया मुसरता, जने तवां के इए नजर अचे के मानू जे सामो जने दीन भी अचे तो दुनिया भी सामो थी अचे, दीन के छड़े तो दे दुनिया के तो वठे। ऐं मुझे साईं फरमाओ जने मानन में चौथो कम नजर अचे व इजाब कुल्ल ज़ी रअयन बिरअयी, फरमाओ जने मानन के दिसो तारे हिक पंहिंजे नजरे जो आशिका पंहिंजे राय ते बीठो आ, कंहिं भी गाल हक वारे जी ॿुधण लाइ तैयार ना आहे, कंहिं भी आलिम जी गाल ॿुधण लाइ तैयार ना आहे। पाण फरमायो इहो अहिड़ो त ज़मानो ॾुखियो हूंदव, अहिड़ो त टाइम ॾुखियो हूंदव, अहिड़ो त ईमान बचाइण मुश्किल हूंदव। फअलैका बिखासत नफ्सिका वदअनका अमरल आमा, फरमा उन्हीं वक्त में पंहिंजो फिक्र कयो, पंहिंजो फिक्र कयो, पंहिंजे ईमान बचाइण जी कोशिश कयो, ॿियनि जो फिक्र छॾियो, पंहिंजो फिक्र कयो। ॿियनि खे त पोइ बचायोसीं, पाण फरमत पोइ उन में फिक्र कयो त तव्हां पाण बचियल आहियो, पाण खे बचाए सघो था। उहो दौर अथव, उहो दौर अथव। जो अल्लाह जा खलीफा उन्हनि जे अंदर जो अखलाक आला हूंदा आहिनि। खलीफे जो माना भी अथव तखल्लुक बि अखलाकिल्लाह, ये खलीफे जो माना अथव। नबी जे नाइब जी है माना। ट्रेन ही तो मुझे साईं फरमायो सुमामा के छॾियो, भले पहिरीं नी छो न पे छॾियो, ये छॾणो ही होयो त भला ईअं थियो छा इन 3 ॾींहनि जे अंदर विच में भला को भला कंहिं साहबी वञे सुमामा के कोई दर्स ॾिना हूंदा, को सिपारो तर्जुमे जो पढ़ाया हूंदा, इन करे हुजूर साईं छॾियो हो के हदीस में तो जिक्र है। वाह मुझा इमामुल अंबिया वाकई तू हकीमा, ओ अंबिया में हिकमता। तने तो अल्लाह फरमायो ओ मूसा मुझा नबी ओदो इला सबील रब्बिका बिल हिकमति वल मौइज़तिल हसना, ओ मुझा मूसा पैगंबर
वञे तो फिरौन ॾा, वञे तो फिरौन के समझाइण। फिरौन ओ आ जेको चवंदो आ अना रब्बुकुमुल आला, वॾो रब माया। अल्लाह तो चए मुंहिंजा मूसा, जेको एॾो वॾो काफ़िर आ जेको रब जी पियो दावा करे, पर मूसा ख्याल सां ॻाल्हाइजांइसि, ख्याल सां सम्झाइजांइसि। ओदो इला सबील रब्बिका बिल हिकमा, हिकमत सां सम्झाइजांइसि, गुस्से सां न सम्झाइजांइसि। इते मुझे तफसीरें खोल दे हिकमत जी माना, किताब पढ़ो तो सही, हवाई फायर तो न कयो, छोरो कुछ पढ़ो तो सही, दीनी किताब तो पढ़ो। मुझे साईं पहिरें ॾींहुं न चयो, ॿिए ॾींहुं न चयो, ओ इन्ही सुमामा खे ॼण मुझे दिमो क्यों ॾिनो? सुमामा जो सुमामा जा हथ त बदल हा, कैद में पयल हो, हथ त बदल हा, पर चो सुमामा जो अखियों बदल न हो, उन्हीं जा कन बदल ना, उन जो दिमाग बदल न हो। सुमामा कैद में त पयो हो, पर ॾिसी रहियो हो कि मुझे मोहम्मद करीम जे सहाबा जो अखलाक कहिड़ो आ, हिक ॿिए सां ॻाल्हाइनि कीअं पिया, हिक ॿिए सां वेहनि कीअं पिया। सुमामा अखियुनि सां ॾिसी रहियो हो, कननि सां ॿुधी रहियो हो, ही त अखियुनि सां ॾिसी रहियो हो ही कहिड़ा जवान आहिनि जॾहिं राति जे वक़्त में सभु उथी करे ये अल्लाह जे साम्हूं निमाज़ में रोईंदा बीठा आहिनि। ही त जंगनि में त शेरनि वांगुरु पिया गजनि, ये जंग में त शेरनि पहलवान वांगुरु पिया गजनि, पर हाणे राति जे वक़्त में कहिड़ी शइ आहे जेका हिन खे रोआरे रही आहे, जेके रड़ियूं करे रोई रहिया आहिनि। ॾिसी रहिया हा ही त उहा मखलूक आहे जेको पाण खाई रहिया आहिनि, उनखां वधीक मां सुमामा खे खाराए रहिया आहिनि। जेका हिक ॿिए सां मुहबत करे रहिया आहिनि, उनखां वधीक मुहबत मां सुमामा सां करे रहिया आहिनि। जो हिकिड़ी बि साहबा जो अखलाक ॾिठई, ॿिए ॾींहुं बि साहबा जो अखलाक ॾिठई, जो हिकिड़ी बि मोहम्मद करीम जा अखलाक ॾिठई, ॿिए ॾींहुं टे ॾींहुं बि मोहम्मद करीम जा अखलाक ॾिठई। बसि मुंहिंजे साईं फरमायो हाणे सुमामा खे छॾियो, छॾियो। हदीस पाक में तो मस्जिद नबी जे भर में हिकिड़ी जॻह ही ज़ातो नखल, उते पानी जो इंतजाम। सुमामा उन्हीं पानी जी जगह ते वञी करे गुस्ल करे, मुझे साईं फरमायो छॾे ॾियो बस वञ, पहले वञो त भले वञे। हेॾा गुस्ल करे मुझे हुजूर जी खिदमत में आया, वापस अची करे चवन लगा ऐ मुझा पाक मोहम्मद करीम मूंखे कलमो पढ़ायो। गुस्ल करे वापस आया, मुझे मुस्तफा जे साम्हूं अची करे कलमो पढ़न लगा, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। जो साहबा लेक्चर न ॾिनो हो, जो हुजूर हुनखे को लेक्चर न ॾिनो हो, इन टिन रातियुनि टिन ॾींहंनि में जो मुंहिंजे मुस्तफ़ा के वाइज़ हिन के न कया हा, साहबा हिन के तकीरूं कोन कयो हो। चो मुंहिंजे मुस्तफ़ा जो अखलाक हो, साहबा जो अखलाक हो। जो सुमामा ॾिसंदो वियो कलमो नसीब थींदो वियो। तो असां कहिड़ो अखलाक समझाइण, जेकर मुशरिका भोलाला उनखे कीअं समझाईंदा आहियूं ख़बर अथव, बेदीना उनखे कीअं समझाईंदा आहियूं। वॾो गुस्सो आहे साईं असांखे, वॾो दीनी जेको आहे जज़्बो आहे, सभा किराम में जज़्बो घटो। अबू बकर सिद्दीक़ हिन मुंहिंजे हुजूर जे साम्हूं वेठा आहिनि, हुजूर के सामो समझ गाल के एक शख्स अबू बकर सिद्दीक मुझे हुजूर जे सामो घट वध लफ्ज पियो ॻाल्हाए, मुझो मुस्तफा बुधी रहियो आहे। अबू बकर सिद्दीक कनन सां बुधी रहियो आहे। अबू बकर सिद्दीक ख़ामोश आहिनि, मुंहिंजा इमामुल अंबिया ख़ामोश आहिनि। जेको जेकॾहिं कंहिं कचहरी में भल में कंहिं मौलवी साहब खे ॻाल्हाए त छा था सम्झो, घट थींदसि, अथवा छोरा तालिब घट कंदसि, अवल तो उती कत्ल कंदसि, चवंदसि जल्दी हिन खे पहुचायोसि जान में। ये
वरी बेर गुस्ताख ये तो गलाए मौली साहब जेके विड़ी न सकदो त कम से कम तकड़ में फतवा त दींदस बड़ी आलिम जे तौहीन केती काफिर काफिर जा पुट तुजो खानदानी काफिर गार नहीं हिन मौली साहब की काफिर पूरो खानदान थी पर बियो न करे सकदा थे इहो तो भला है न मुफ्ती चया वेण जी ताकत न इहो चौंदा फतवा भी जल्दी ठही दी पर आलिम जी तौहीन कई थी काफिरा बस अबू बकर सिद्दीक बुधी रहे आइन इमामुल अंबिया बुधी रहे आइन नबी त आखिर नबिया जो सहाबी त आखिर सहाबिया फर्क तो आए ना इमामुल अंबिया खामोश हैं अबू बकर सिद्दीक खामोशी करे करे आखिर अबू बकर सिद्दीक का भी कुछ लफ्ज जवाब जा निकता जिए अबू बकर सिद्दीक जवाब दिनो तिए मुझा मुस्तफा उठी रवाना था अबू बकर सिद्दीक समझी वयो शायद मुझे इन्हीं मानू के जवाब देने में मुझा मुस्तफा नाराज थी वैन अबू बकर सिद्दीक अची करे मुझे हुजूर जी खिदमत में आया साईं मुके घट वध गलाए रहे हो अवा खामोश वेठाओ साईं मां भी खामोश वेठो मां कुछ जवाब दिनुम अवा उठव साईं मुखे गाल समझ में ना आई पान फरमा अबू बकर सिद्दीक जने तोखे गलाए रहे हो अल्लाह ताला फरिश्तो मुकर कयो जो तुझे तरफा उनके जवाब दी रहे हो पर अबू बकर सिद्दीक जने तोखे पंज नफ्स चयो तोखे नफ्स जे करे गुस्सो आयो अबू बकर जने तू उनके लफ्ज चयो त मां डिठमा ओहो फरिश्तो भी वापस इयो शैतान अची वयो मां चम हाने जने शैतान आयो फरिश्तो वापस ही वयो त मां मोहम्मद करीम की वे हां पो मां मोहम्मद करीम भी उठी वयो अबू बकर सिद्दीक जो उनके वो गलाए पे थे छा अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला नो छा उनके कुछ कावड़ तबीयत को बार न पे पाए बुधायो न पे बस बार भला मुझे हुजूर के बार न पनो दो दिल में बिली अल्लाह जो वासो थव वडी मुसीबत ये थी वया ते ही जो मेंबर आ ये मेंबर जते वी कर बयान कंदा अल्लाह इन मेंबर जी इज्जत जेकरी जयद उलमा का पुछ हाथों फाटे इते आम मानू के हिते पे रखण जी इजाजत ना है आंगो रखण जी इजाजत ना है आम हिते के जो हक वे कर बयान कर बडू जुल्म थी हो थी वा कच्ची छा जो आयो मेंबर थे जो आयो मेंबर थे यो दीन इस्लाम समझ आए तो मानन के जेके पान के समझल ना सुमामा कलमो पढ़ी करे आने मुझे इमामुल अंबिया जे सामो ट्रे लफ्ज चई घणा एक ट्रे जुमला चई ट्रे जुमला वो बुधाया गुस्ल करे कलमो पढ़ी करे मुझे इमामुल अंबिया जे सामो ची करे एक जुमलो चवन लगा ऐ मुझा महबूब मुस्तफा वल्लाही वल्लाही मा कान दीनुन अबगज़ इलैया मिन दीनिका फल आना अहब्बु इलैया दीनुका ऐ मुझा महबूब मुस्तफा जने मां कलमो न पढ़ो हो मुसलमान न थियो मां ऐ मुझा महबूब मुस्तफा पूरी दुनिया जे मजहबन मां पूरी दुनिया जे दीनन मां सब का वधीक नफरत मुखे तहां जे दीन सा हुई तहां जे इस्लाम सा हुई पर वल्लाहे मुखे अल्लाह जो कसम मुझा महबूब मुस्तफा अज तवां के पंजी दिल जी गाल बुधाया मुझा महबूब मुस्तफा फल आना हाने मुझे दिल जी गाल या तो मुखे अल्लाह जो कसम सबनी दीनन का वधीक प्यारो अवा जो दीन तो लगे केतरो इनकलाब अची वरी बियो जुमलो छा अची वल्लाही वल्लाही मा कान बलदुन अबगज़ इलैया मिन बलदिका फल आना बलदुका अहब्बुल बिलाद इलैया
ऐ मुझा महबूब मुस्तफ़ा वल्लाहे मुखे अल्लाह जो कसम पूरी दुनिया जे शहरन मां वधीक नफरत मुखे मदीने सा हुई पूरी दुनिया जे शहरन मां वधीक नफरत मुखे मदीने जे शहर सा हुई पर वल्लाहे मुखे अल्लाह जो कसम मुझा महबूब मुस्तफ़ा मां कसम तो खणा पूरे दुनिया जे शहरन मां वधीक प्यारो शहर मुखे अवां जो मदीनो थो नजर अचे। ई बे जुमलो टियों जुमलो वल्लाहे मा काना वजह अबगद इलैया मिन वजहिका फल आन वजहुका अहब्बुल वजूह इलैया। ऐ मुझा महबूब मुस्तफ़ा मुखे अल्लाह जो कसम पूरी दुनिया जे इंसानन मां पूरी दुनिया जे इंसानन मां सब का वधीक मुखे नफरत अवां जे चेहरे सां हुई पर मुस्तफ़ा हाणे मां पंहिंजे दिल जो हाल ॿुधायां मुखे अल्लाह जो कसम भले मुंहिंजी औलाद भी आए भले मुंहिंजा दोस्त अहबाब आहिनि जा सब माण्हू आहिनि पर वल्लाहि वजहुका अहब्बुल वजूह इलैया मुंहिंजा महबूब सभिनी खां वधीक चेहरो मूंखे अवां जो प्यारो थो लॻे। मुसलमान खुदारा नबियन वारा सहाबा वारा अल्लाह वारन वारा अखलाक पंहिंजे अंदर पैदा कयो अदल कयो इंसाफ कयो इंसाफ छड़ो हाकिम जो नालो आहे हुकूमत वारो करे जज करे बस फरमा अल इंसाफ बिन नफ्सिका मुझे मुस्तफ़ा फरमायो पहिरों इंसाफ जी इब्तिदा पाण खां कर के छा मां सही सोच करे रहियो आहियां छा मां सही हली रहियो आहियां छा मां कहिड़ो कम करे रहियो आहियां पहिरियां त इंसाफ पाण खां शुरू कर पोइ इंसाफ पंहिंजे घर खां शुरू कर इंसाफ पंहिंजी औलाद सां कर इंसाफ पंहिंजी घरवारी सां कर इंसाफ पंहिंजे अबे अम्मा सां कर इंसाफ पंहिंजे ॻोठ वारनि सां कर मुंहिंजे साईं फरमो आदिल बणियो इंसाफ वारा बणिजी वञो। अल्लाह जी सिफ़त अदालत आहे मुंहिंजे हुज़ूर जी सिफ़त आदिल आहे मुंहिंजे सहाबा जी उमर सन जी सिफ़त त आदिल आहे तो असां में आहे अदालत कॾहिं पंहिंजो जाइज़ो वरितो थी तो पंहिंजे घर वारे सां इंसाफ करे रहियो आहे ये तो लंबी लंबी नमाज़ूं तो पढ़े जेके शरीयत उनके हक ॾिना उहे तो उनके ॾेई रहियो आहे। तो असां पंहिंजे घर में पंहिंजी जान में इंसाफ कायम न कयो हाणे साईं असां वटि दीन जा ठेकेदार थींदासीं। मुझे साईं जन सहाबा मुहाजिरिन अंसार के दरमियान में मुआखात कायम कई ओ मुहाजिर साहबी तू हिन अंसारी साहबी जो भाव तू हिन जो भाव तू हिन जो भाव एड़ा एक सहाबी हजरत अबू दरदा जे घर दा अचन रज़ी अल्लाह तआला हजरत अबू दरदा जी घर वरी हजरत उम्मे दरदा वेठिया घर में सहाबी आयो ॾिठी त सहाबिया हजरत उम्मे दरदा जो हाल इहो आहे हजरत उम्मे दरदा जो हाल इहो आहे कि खस्ता हाल आहे परेशान आहे ही कपड़ा सादड़ा पातल जे हिकिड़ो माण्हू चेहरे में ही नज़र ईंदो आहे त ही परेशान तो वो सहाबी ॾिसी करे पर्दे जो हुकुम त अञा आयो कोन पर्दे जो हुकुम त पोइ थियो इब्तिदा जी हिजरत थी बाद में मुलाक़ात कायम थी ओ सहाबी हजरत उम्मे दरदा सहाबियानी का पूछा तो करे अदी उम्मे दरदा तू परेशान थी नजर अचे खस्ता हाल थी नजर अचे भला केड़ी तकलीफ आ काश जो सॼे मुसलमान औरतन के अंदर भी जिंदगी उन्हें सहाबियात औरतन वारी अची वने मर्द में जिंदगी सहाबी वारी अची वने अल्लाह जो कसम आ जो जेरे जन्नत एक मरण का बाद वरी जन्नत भी ही दुनिया वरी जन्नत जो इस्लाम दीन ते हलन जन्नत आ जन्नत जेके हलिया है अल्लाह वारा उन जी जिंदगी जन्नत
उम्मे दर्दा परेशान थी नजर अचे। उम्मे दर्दा छाती चवे ये अॼोकी का औरत हो जैसे हाली तो दास्तान खोलिया मुड़स जा एड़ो ज़ालिमा एड़ो ज़ालिमा एड़ो ज़ालिमा एड़ो तड़ो एड़ो तेड़ो। हाँ ओ नमाजी औरत, वो आलिमा औरतों, ओ हाफिज़ो औरतों, ओ दीनदार औरतों, खुदारा दीन के पढ़ो, खुदारा सहाबियात की जिंदगी के पढ़ो। मता इं न थे वो गफलत में रही करे मता जहन्नम में हली वञो। खुदारा दीन के पढ़ो, खुदारा सहाबा जी जिंदगी के पढ़ो। केरी तो सबर ही, केरी तो उन्हनि में मजबूती ही, सहाबियात औरतन में केतरी तो बुर्दबारी ही, केतरी तो सबर ही। तू तो थोड़े थोड़े में पांजे मुर्स जी पई गिला करें, पांजे अबे जी पई गिला करें, पांजी सहेली जी पई गिला करें। और थोड़ी थोड़ी तकलीफ में पे बेसब्री जा लफ्ज चवे। हजरत उम्मे दर्दा थी चवे अदा हाल कयो बुधाया है बस तुझो भाज को अबू दर्दा है। पांजे मुर्स जी लाइ चई तुझो भाव अबू दर्दा, बस इतना लफ्ज अदा तुझो भा अबू दर्दा वो अल्लाह जो नेक बानो आ, सजी रात भी इबादत कंदो आ, ॾींहं जो रोज़न जे हवाले, रात जो नमाज जे हवाले। बस तुझो भा अबू दर्दा अॼु ॾींहं जो सॼे ॾींहुं रोज़ा रखे त हाणे उहो वीचारो न कमाए सघंदो न कुझु, त घर में तकलीफ़ थी थींदी न। सॼी रात पे इबादत करे तो जागो। अदा तुझो भा अबू दर्दा ओहो अल्लाह जो बानो, ओहो सॼी रात भी ही नमाज पढ़दो आ, रात जो नमाज जे हवाले, ॾींहं जो रोज़न जे हवाले। बस उन्हीं साहबी हजरत उम्मे दर्दा जी इहा ॻाल्हि ॿुधी करे हेॾा वापसी करे मुझे हुजूर जी खिदमत में आया। ऐ मुझा महबूब मुस्तफा मां अबू दर्दा जे घर वयम, डिठुम त हजरत उम्मे दर्दा जी, डिठुम त ओ परेशान नजर आई, खस्ता हाल नजर आई। मां पुछो मां सोन इहे लफ्ज चया, साहबी चौंदो आ मां लफ्ज बुधाइंदो वयम। मां डिठुम त मुझे मुस्तफा जे चेहरे में गुस्से जा आसार अची विया। जो मुझे मुस्तफा रहम दिल हो, छा मुझे मुस्तफा जाओ जो मुझो रब भी रहीमा तो मुझो मुस्तफा भी रहीमा, रऊफ रहीम कुरान में। पान फरमायो जल्दी क्यों अबू दर्दा के सड कयो। अबू दर्दा मुझे हुजूर जी खिदमत में आया। अबू दर्दा ही खबर पया तुझी घरवारी जे तरफा तो रात जो नमाज जे हवाले आ, ॾींहं जो तो रोज़न जे हवाले आ। ओ अबू दर्दा ॿुधो तव्हांजी कामयाबी मां मुस्तफा जे तरीके में थव। अब बाजार में हिकिड़ो सवाल तो थे तो भला अबू दर्दा को ख़राब कम करे पियो, छा पियो करे? इबादत पियो करे न, ॾींहं जो रोज़ा, रात जो नमाज। ॻाल्हाए तो सही, इबादत हुई न। पोइ हज़रत अबू दर्दा भला हुन में गुस्सो कयासीं, मां त इबादत तो कयासीं। अॼु को जेकर कंहिंखे समझाए न, अरे अब्बा इनके तू नेकी तो समझे, नेकी न थी बाबा इहो न कर। हाँ सही हो, नेकी न है नेकी ले शायद एड़ो फितरे जो वक्त अले कारी दिमाग उड़ी विया आहिनि। मुंहिंजी गाड़ी में केसेट में हज़रत से ॿेर वरनि जी तकरीर आहे। तकरीर मां पाण ॿुधुम, हज़रत साईं तकरीर कंदा 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 ईअं जज़्बात में अची विया। जज्बात में अची करे चवण लगा तो कजे छा कजे। अज उहे ज़हनी न रहिया आहिनि जेका असांजी ॻाल्हि समझी सघे न, असां कयूं छा। अल्लाह के हज़रत साईं जी ज़बान में जो गुस्से जा लफ़्ज़, अल्लाह वारा उन जे ज़बान जे लफ़्ज़न में भी एॾो असर। पोइ हाणे सोचींदो आहे त हज़रत साईं उन वक़्त में चयो त हिन वक़्त में असांजो हाल छा हूंदो। हाणे उहे ज़हन काॾो आणियो जेका असांजी ॻाल्हि समझी सघे। अॼु को तो शागिर्द भी असांजी ॻाल्हि नथो समझे, उहो असांजी ॻाल्हि ॿुधण लाइ तयार न आहे। नस्बी औलाद पुट आहे उहो ॿुधण लाइ तयार न आहे, रूहानी औलाद शागिर्द आहे उहो ॿुधण लाइ तयार न आहे। त हिन जो ॾोह कहिड़ो आहे? ओ अबू दर्दा तहांजी कामयाबी मुस्तफा जे तरीके में तो। अबू दर्दा मुंहिंजा लफ़्ज़ ॿुधी छॾ।
अबू दरदा याद रख, इन्ना लिनफ्सिका अलैका हक्का, इन्ना लिनफ्सिका अलैका हक्कन वाले ज़ौजिका अलैका हक्कन वाले ऐनिका अलैका हक्कन वाले ज़ैफिका अलैका हक्का। अबू दरदा याद रख जाए, दीन के समझ, इस्लाम के समझ। अबू दरदा इन्ना लिनफ्सिका अलैका हक्कन, इन जान जो भी तुझे मता हक दी, अल्लाह एड़ी काई तकलीफ न दिनी आ इबादत में, जो सजी रात बीठो इबादत करे, वरी बी रात सजी रात इबादत करें, हर डी पे रोजा रखें। अबू दरदा अल्लाह पाने के तकलीफ देने न तो चाहे। इन्ना लिनफ्सिका अलैका हक्कन, तुझे नफ्स जो भी हक ते ख्याल कर, वले ऐन का अलैका हक्कन, ओ अबू दरदा इन अखन जो भी ख्याल कर, इनके भी आराम जो मौक्यो दे, वरी इबादत कर, वरी आराम कर, इन अखन जो भी हक थी, वले ज़ौज का अलैका हक्कन। अबू दरदा भले दीन जो कम कर, भले इबादत कर, पर पंजी घर वरी जे हकन के भी याद का जाए, वले ज़ैफ का अलैका हक्कन। अबू दरदा जेकरे बारे को मेहमान अचई तो उन्हीं जा भी हक अदा का जाए। अगर तुम्हें दरदा वधिक का गाल कई अदा तो मुखा छा थो पुछे, मुझो मुड़स अबू दरदा मूंसां तो ज़ुल्म करे छॾी। अॼु को मुसलमान औरत हुजे तो उनजो हाल हूंदो न भाई, मर्द हुजे औरत हुजे, आलिम या आलिमा, हाफिज या हाफिजा बणजण तो सोलो आ। हता के ता हज़रत से ॿेर वारनि जा लफ़्ज़ तां ॿुधा हूंदा, न त मूं वटि उहे बि रिकॉर्डिंग में आहे। हज़रत से तकीर कंदा 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 ही लफ़्ज़ फरमायूं, ॿुधो ॿुधो, ये आम लफ्ज़ साईं जा तकीर में केतन बेन भी ॿुधा हूंदा, मोटा महफूज़ आहिनि। पाण फरमायो यादि रखो, आलिम बणजण सोलो अथव, हाफ़िज़ बणजण सोलो अथव, वरी फरमायो त हाजी बणजण सोलो अथव, ऐं ईअं बि फरमाऊं त पीर बणजण बि सोलो अथव, पर दुआ कयो त अल्लाह तव्हांखे मुस्लमान बणाए। वॾा लफ़्ज़ आहिनि। बोली तो बणजी वियासीं, हाफ़िज़ तो बणजी वियासीं, हाजी तो बणजी वियासीं, ये ख़बर आहे त मुसलमान में आहियूं कोन न आहियूं। कॾहिं अहिड़ा इंसान कमु कंदो आहे, इस्लाम खां निकिरी वेंदो आहे। नाले में तो ख़ुशि लॻो पियो आहे त माण्हू आलिम आहे। अॼु का औरत हुजे ख़बर न छा पिए सबरी करे, छा जेको मुसलमान औरतूं इन वक्त मुझे छा हालात है, छा मुतालबात है, मैं केतर तकीर में बयान में करे तो इहो हाल होंदो। और तू सहाबिया